नाज़रीन, सेनेट इलेक्शन लाइ सिंध असेंबली में भी वोटिंग जो अमल जारी है। उन मौके ते सूबाई वज़ीरनि इम्तियाज़ शेख इस्माइल राहू ऐं ॿियनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर नजीब सां कहिड़ी ॻाल्हि ॿोल कई आहे, अचो तव्हांखे ॾेखारियूं। जी, सिंध असेंबली में सेनेट इलेक्शन वारो प्रोसेस जारी है, जो सुबह जो 9 बजे का शुरू थो हींअर ताईं जारी है। मुख़्तलिफ़ मेंबर पंहिंजो वोट कास्ट कन पिया। मुख़्तलिफ़ मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हींअर ताईं छा सूरत हाल है ऐं उन्हनि जे पार्टियुनि जी हिन हवाले सां इलेक्शन जे रिज़ल्ट जे हवाले सां केतिरा पुरुमीद आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी फतह हासिल कंदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी के पंहिंजे कैंडिडेट्स के हवाले से ही पंहिंजे मेंबर्स से असांखे यकीन है। अगवा पंहिंजो मेंबर उनके पाण अगवा करणो पियो आहे। तव्हां उन मां अंदाज़ो लगाए सघो था त असां त कंहिंखे बि अगवा कोन कयो आहे। पंहिंजे ई मेंबर के ज़ोरी ज़बरदस्ती असेंबली जे हाउस मां हाल मां पोइ ॿाहिरां जंहिं तरीक़े सां खयो वियो आहे, जंहिं तरीक़े सां उनखे वठी विया आहिनि, उन मां ज़ाहिर आहे त उन्हनि सां वञणु नथे चाहिनि, उनखे ज़ोरी ज़बरदस्ती खयो वियो आहे। ॾाढी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। इहा PTI वारनि पैदा कई ऐं उन सिंध असेंबली जो तक़दुस उन्हनि पामाल कयो। जेका उहा असेंबली जे पाकिस्तान जी हिते ठहण में किरदारु अदा कयो, उन असेंबली खे उन्हनि ख़राबु करण जी कोशिशि कई। पंहिंजे ई MPs खे उन्हनि हिकिड़ो ड्रामो ठाहे करे अगवा करण जी कोशिशि कई ऐं जंहिं तरीक़े सां उनखे खणी विया पूरी दुनिया ॾिठो, पूरो पाकिस्तान ॾिठो। त हाणे हीउ को तरीक़ो MPs जो त न हूंदो आहे, हीउ पार्लियामेंट जे अवामी नुमाइंदनि जो तरीक़ो न हूंदो आहे। उन्हनि खे छा आहे त हिकिड़ो हथु अची वियो आहे, मुफ़्त में अहल उम्मीदवार आहिनि कोन। उन्हनि खे त मतिलबु हिकिड़ो शाम जो 6 बजे फ़ोनूं करे घुराए वियो था, चओ त तव्हां MP थी आओ। उन क़िस्म जे MPs खे इहा ई तवक़ो रखी सघिजे थी। कल्ह जेको कुझु थियो उहो त तमामु ख़राबु थियो, छो जो PTI वारनि खे ॿियो कमु त आहे कोन सवाइ फशरी जे, झेड़े जे, बदतमीज़ी जे, गार गंद जे। भला इहो जेको कुझु थियो उनजी मां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो। अॼु शाम जो इलेक्शन ख़ैर सां अची वेंदी ऐं उन्हनि खे बि ख़बर पइजी वेंदी। उन्हनि जा खोड़ मेंबर आहिनि जेके वोट पंहिंजे ज़मीर मुताबिक़ पीपल्स पार्टी जे कैंडिडेट खे ॾेई। जी, पीपल्स पार्टी जे मेंबरनि इहा उम्मीद ज़ाहिर कई आहे त हू जेको आहे सरप्राइज़ ॾींदा ऐं सेनेट इलेक्शन में हू सोभारो थींदा। उन्हनि जा सभई जेके उम्मीदवार आहिनि उहे कामयाबु थींदा ऐं अॼोके इलेक्शन जे हवाले सां उनजो चवणु आहे त इलेक्शन वारो प्रोसेस जेको आहे बहितर अंदाज़ में जारी आहे। जेकॾहिं कंहिंखे शिकायत आहे धांधली जे हवाले सां या ॿिए कंहिं मामले जे हवाले सां त हू इलेक्शन कमीशन सां रुजू कनि ऐं इलेक्शन कमीशन ई इन जो बहितर जवाबु ॾेई सघे थी। पीपल्स पार्टी जे MPs ऐं मुख़्तलिफ़ वज़ीरनि जो चवणु आहे त उन्हनि ते जेको आहे इहो इल्ज़ाम लॻाइणु त उन्हनि जेको आहे मेंबर ख़रीद कया आहिनि, इहो बिल्कुलु ग़लति आहे। उन्हनि चवणु आहे त PTI जेको आहे उहा धांधली करे पई। PTI जा मेंबर जेको आहिनि उन हवाले सां जेको आहे मुलविस आहिनि ऐं काल जेको सिंध असेंबली में थियो उनमें जेको आहे PTI जे मेंबरनि जेको आहे माहौल ख़राबु करण जी कोशिशि कई। हींअर ताईं जेको इलेक्शन वारो प्रोसेस आहे जारी आहे, जेको 5 बजे ताईं जारी रहंदो।